कातिया वायरे में हाँ जो कर रहे हैं बिलावल पार्क से घूमन शर्ट आवे तो पानी भी खा दियो अच्छा क्यों पिछला हो गया कैसा बामन साईं बाबा पिछला हो गया हां हां मन हो गया हाँ बाबा कटी से रणियों जो तो करे गर्मी में असा आगे मथे में सूरा गर्मी लगी भैया आया जो असो अजा है असा बिलावल पार्क घुमण ता के घुमाइण मुसागत एकड़े चखुंदा बंटी बे के खंदा ही नहीं पाण चंगे भले के घुमो फिरो दा मतलब खैरपुर जी शान आई है बंटी बिलावल पार्क ने अल्लाह मालिक आ ड्रोन बची में छो टेंशन वठे ड्रोन का इंटरव्यू छा वठूं काम सवाल पूछूं ने सुबह छा पेपर साहब ज़ूलॉजी मार्च में इस्लामी याद को हे आहे असांजो बिलावल पार्क भुट्टो ज़रदारी जंजो एज यूजुअल खाली हूंदो आहे जीअं त हर वक़्तु जियो सर जी टिकटॉक भी भरनि था माशाल्लाह तमामु बहितरीन तयार जेको आहे सो असांखे कुझु दोस्त ॿाहिरि मिलिया कॉमन सेंस जा सवाल कयूं था हिकिड़े इंटरव्यू ॾिनो आहे बाक़ी हिकिड़ो थोरो लज करे थो पियो बि हलिया अच हलो ठीकु आहे भाउ महिरबानी हे माण्हू यार होशियारु आहे थोरो घणो ॻाल्हाए थियो नी छा कयूं बसि दुनिया ॾाढी ख़राबु थी बंटी साहब बस वो ये फर्स्ट टाइम मां पब्लिक में ब्लॉग करे रहियो आहियां अलाह कर साईं मोबाइल न करे सिंधी में उर्दू वग़ैरह पाण ईंदी न आहे ख़बर अथई पर मोबाइल मूंखे भव थो थिए जॾहिं शेक थी थिए नी किरे ई न था सुक छो न आहे शेक छो थी थिए शेक थिए थी या सही न आहियो मां बि त असां क्रीम वग़ैरह थोरी आणंदा आहियूं ईअं थो भरे नेचुरल ब्यूटी आहे हल शकीला इतना मां भजन थोरो भज आता यार जो सो गोलगप्पा जो चैलेंज भी असां करे छॾियो आहे उन बाद में घुमूं था थोरो घुमी फिरी वरी पोइ हलूं था शर्ट कीअं मथी घुमी फिरी वरी पोइ हलूं था पिया बस मां इहो थो चवां गाड़ी में घुमायूं फिरायूं थोरो ये आहे बिलावल पार्क आया जेको आहे हाणे असां चढ़ी आया आहियूं पहाड़ ते व्यू सॼो ॾिसे था सघो तव्हां गर्मी ॾाढी आहे साहब मुज़म्मिल साहब गर्मी ॾाढी आहे यकीन करें हेठि ताईं चढ़ी आया आहियूं हेॾा पगर जो हद आहे ॼण को जुलाई जो महीनो थो हले जून जो महीनो जुलाई हले थो हे व्यू बि एॾो सुठो थो अचे साहब ओए कातिया कितने आदमी थे 4 और तुम अकेला वो 4 और तुम अकेले ये तो बड़ी नाइंसाफी कातिया क्या एक्टिंग की है सही है ओके सही आनी समझे दे पुष्पा राज उनके फ्लेवर समझे क्या वायरे में गड़ी राइम धावेला लो स्टेट देर की भाई फ्लेवर समझे आया दे मैं लाऊं कदम तो झंपणो इतना जैसा हाँ इतना लगी ना जंपा के तेज होते महारायणो बथई इधर काढ़ा होता है हाँ एडो हले आला दे किरे अंदर करा दे किरे ने ये अलाए काॾे अची आऊं पाण कसम घुमण जे चक्कर में ॿियो ब्लॉग जे चक्कर में गोली बांधनि था भावे गोली से वरी वठूं जा इंटरव्यू
ये सेकंड गेट फर्स्ट गेट कड़ी आहे फर्स्ट गेट उहो आहे ॼाणूं अचो फर्स्ट उहा आहे त बसि यार हाणे असां वञूं पिया वापसि बिलाल पार्क अलविदा चवंदा पिया हलो 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 बाइक कट बंद साहब जेको आहे सो गर्मी बि ॾाढी आहे ऐं शाम बि थी वई आहे तव्हां ॾिसी आहे सघो त हाणे बसि असां वेंदासीं घर ॿियो अहिड़ो कुझु ख़ासि आहे कान जेको तव्हां बिलाल पार्क घुमियो ते उमीद थो कयां तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो उन खां बाद में हाणे इंशाल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्लॉग में तव्हां सभिनि सां गॾु हूंदासीं कंहिं नए टॉपिक सां गॾु कंहिं नई लोकेशन ते ख़ुदा हाफ़िज़